अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एनिसन अब्बासी, किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद हसामुद्दीन राशिदी, क़िस्त 5। हनीफ़ सां पहिरीं 4 चश्मी दीवान गोबिंद राम वटि थी। किताबनि जो शौक़ीन, पाण खे बि मर्ज़ दोस्ती थी वई। घणो करे गॾु हूंदा हुआसीं। गोबिंद राम खां जॾहिं जुदा थियो तॾहिं पहिरियों असील वटसि वसायो कंजर आयो। माण्हुनि खे यादि हूंदो, जाइलिस पार्क जे आम्हूं साम्हूं सड़क ॾे मुंहुं कयो, पंहिंजे जाइ जे दर अॻियां माई छुटी खटोलीअ ते पलथी कढियो वेठी हुको छिकींदी हुई। थुली मतारी पोड़ी ॻाढ़े मथे सां जवानीअ में कंबर वारे वॾेरे महरे ख़ान जूणे जी विहारियल हुई। उहा जाइ बि खेसि उन ई ठहिराए ॾिनी हुई। खटोलीअ जे भिक में कपिड़े जी आराम कुर्सीअ ते अधु हिकु उमिरि जो हिकु माण्हू वेठो मुछां वटींदो हो। उहो वसायो कंजर, माई छुटीअ जो ख़ुदादाद फर्ज़ंद। माणस नालो अल वसायो रखियोसि, पर हनीफ़ जो मुंशी खेसि अल वसायो ख़ान चवंदो हो। माण्हुनि में मशहूरु वसायो कंजर हो। वॾो फ़सादी ऐं ॾिफेड़ू, हिकु अधु केस हमेशह मथसि हूंदो हो। हनीफ़ नओं वकील, थोरी फ़ी, वसायो अची संदसि असील थियो। हिकु दफ़े कंहिं मजिस्ट्रेट वटि केस हुयुसि जेको मुखालिफ़ हो। वसायो ख़ान ट्रांसफ़र खे चवंदो हो ट्रांस। हनीफ़ जूं हुकियूं कढी छॾियईं। सुबुह जो बि ईंदो ऐं शाम जो बि छिड़कार करे मूड़ा ॿाहिरि कढी अञा वेहंदासीं मस त अची नाज़ुल थींदो। मूड़े ते पाण बि वेहंदो ऐं ॿई ॼंघां बि रखंदो। कांब कढी मुछ खे वटि ॾेई पहिरीं खंकर कंदो, पोइ कंदो आख थू। जेॾे वणंदुसि खांगारो कढी हनीफ़ खे चवंदो, मिस्टर हनीफ़ ख़ान, आख थू केस यार, जल्द ट्रांस कराए, आख थू। जे ट्रांस न थियो त दोस्त टीप अची वेंदी, आख थू। असां नालो रखियोसि आख थू। ॾाढी विच मां चीरियल, छह वॾा, जन खे हर वक़्तु पियो वटींदो। वार वॾा चेल ताईं, कननि जे पापड़ियुनि में सोनियूं वालियूं, लटा हमेशह रंगारंगी पाईंदो। पटको सिल्क जो या सनी मलमल जो रंगदार, डिघो पहिरान घणो करे अछो, कैंच आसमानी कलफ लॻियल ऐं उन ते चिमकंदड़ बूंद वर वॾे एहतमाम सां चुणियल कोट कारी साटिन जो, जंहिं ते सवें सिप जा बटण अॻियां पोयां लॻियल, सीम जी जुती पेर में जेका हलण वक़्तु चीकट कंदी हलंदी। उहा हुई हाठी ऐं उहे हुआ उञाण वसाए कंजर जा। हीअ न हीअ महिल परे खां आख थू थी असांजी लूंहं लूंहं कांढारजी वेंदी। जेसीं केस ट्रांसफ़र न थियो तेसीं हनीफ़ लाइ जिन्सी कारी क़याम हुई। वसायो कंजर संदसि लाइ ॼणो इज़राइल हो। ज़िंदगी ज़हर ऐं रत में राति करे छॾियईंसि। चई बि ग़रीब कोन सघंदो हुउसि, भला वकालत जी ज़िंदगीअ जी उहो कंजर पहिरीं बिस्मिलाह हो। गोबिंद राम खां जुदा थियण खां पोइ उहा संदसि पहिरीं मोहिणी हुई। सुथण 5 वालनि जी अंदरि थींदी हुई ऐं कांच 20 वालनि ताईं थींदी हुई। शौक़ीन हमेशह कांच पाईंदा हुआ। हिंदुनि जे न छड़ो वकीलनि खे ज़ोर हो, बल्कि उन्हनि जा लीडर बि बरख हुआ। तोलाणी ॿाहिरि हिकु म्यूनिसिपल काउंसलर, ॿियो बम्बई काउंसिल जो मेंबर, पैसो जाम वापारी, हिकु तरफ़ ज़मींदारी, ॿिए तरफ़ राम पंजवाणीअ जो वालिद दीवान प्रताप राय, म्यूनिसिपल जो वाइस प्रेसिडेंट, पर ॼण सॼे लाड़काणे जो मालिक पाण हो। राम बि मोटवाणी, रेजूमल लाहौरी, डॉक्टर पोहमल ऐं नेचलदास हमतसगाणी, सॼे शहर जी सही उबती उन्हनि जे हथ में हूंदी हुई। राम बि मोटवाणी अगरचे खोड़े वटि ईंदो वेंदो हो, छाकाणि त ज़मींदारी बैंक जो पाण मैनेजर ऐं खोड़ो चेयरमैन हो। पर खेसि खोड़े जी मुस्लिम दोस्ती असुल कान वणंदी हुई। इल्मु दोस्त हो। कलकते वारो मॉडर्न रवैयो सभ खां पहिरीं मूं वटसि ॾिठो। पहिरीं नौकिरी बि मूं वटसि ज़मींदारी बैंक में 100 रुपए माहवार ते कई। कर्ज़ु वसूल करण लाइ इंस्पेक्टर हूंदो हुउसि। उन ई ज़माने में ॾिठुमि त लाड़काणे जो को बि ज़मींदार ज़मींदारी बैंक जे कर्ज़ खां आजो कोन हो। सालनि मथे साल लंघी वेंदा, लेकिन मूर त ठहियो, पर व्याज बि अदा करे कोन सघंदा हुआ। छड़ो अजायन ख़र्चनि अढंगी ऐं उबती चाल चलत खेनि ज़ेरबार करे छॾियो। न राहे रसूल न राहे ख़ुदा। मुसलमान कामोरनि जे सिलसिले में हिकु त शिकारपुरी मशहूरु हुआ, हिकु शिकारपुर मशहूरु हुई, ॿियो खाट पाट सिंध में मुसलमान कामोरा घणो करे उन्हनि 2 शहरनि जा हुआ। लाड़काणे जो को वॾो कामोरो कोन हो। असांजो मरहूम दोस्त न्याज़ सब जेल जो जेलर हो। संदसि वॾो भाउ ग़ुलाम अली ख़ान जाफ़री ग़ालिबन मुख़्तियार कार हो।
हिकु अधु कामोरो तालीम खाते में ऐं के ॿ चारि बैराज ऑफिस में, जिते हज़रत ख़ादिम लाड़काणवी ऐं मरहूम ग़ुलाम अली मसरूर बि हूंदा हुआ। कमर जी म्यूनिसिपल जो चीफ ऑफिसर मोहम्मद सुमार बि लाड़काणे जे मशहूरु मुस्लमान कामोरनि मां हो। हिकु अधु को ॿियो क्लार्क कड़ो या मुंशी मड़ो हूंदो, वरना ॿियो थियो भलो।